सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 11 सबक 4 आवाज़ जो इस्तेमाल यूज़ ऑफ साउंड। ॾोहिटनि ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो असां आवाज़ जो इस्तेमालु रोज़मर्रा जी ज़िंदगी में पंहिंजो मक़सदु हिक ॿिए ताईं पहुचाइण में गुफ़्तगू करण में इस्तेमालु कंदा आहियूं। पर उन खां अलावा असां आवाज़ जे दारोमदार ते या उन जे बेस ते ठहियल कुझु औज़ार या आलाप ठाहिया आहिनि जेके असांजे ज़िंदगीअ जो कमु सवलो कनि था, असांखे हिक ॿिए सां कम्यूनिकेट करण में यानी हिक ॿिए ताईं पंहिंजो मक़सदु पहुचाइण में मदद कनि था या असांखे विंदराइण में इस्तेमालु थियनि था। हिन सबक में असां उन्हनि आलनि जे बारे में या उन्हनि औज़ारनि जे इंस्ट्रूमेंट्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं। ॿारो जॾहिं असां आवाज़ जे इस्तेमाल जी ॻाल्हि था कयूं त सभिनी खां पहिरीं असांजे ज़हन में अचनि था म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स यानी साज़ जेके असांखे मुख़्तलिफ़ धुनूं ॿुधाईंदा आहिनि। साज़ घणनि ई क़िस्मनि जा हूंदा आहिनि पर उहे चइनि ग्रुपनि में हूंदा आहिनि। हिकिड़ा तारुनि वारा यानी स्ट्रिंग इंस्ट्रूमेंट्स, उनमें तारूं जुंबश कंदियूं आहिनि, लर्ज़िश कंदियूं आहिनि, उन सां आवाज़ निकिरंदो आहे। ॿिया हूंदा आहिनि पितल वारा यानी ब्रास, उहे घणो करे पितल सां ठहियल हूंदा आहिनि। उनमें असां फूक ॾींदा आहियूं, उहा फूक जेका आहे उहा मुख़्तलिफ़ ब्रास जे ज़रियनि मां गुज़री ऐं पोइ जेको आहे उनखे साज़ वारो आवाज़ असांखे पैदा करे ॾींदी आहे। उन खां पोइ टे क़िस्म जा जेके आहिनि उहे आहिनि परकशन यानी धक वारा। उनमें असां धक हणंदा आहियूं हथ सां या डंडीअ सां कंहिं मेंबरनि ते ऐं उन जी लर्ज़िश जे करे आवाज़ पैदा थींदो आहे। उन खां पोइ चौथा आहिनि वुड विंड यानी फूक वारा। उनमें असां वात सां फूक ॾींदा आहियूं ऐं उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा सुर निकिरंदा आहिनि। सीटी बि आवाज़ जो हिकिड़ो अहम इस्तेमालु आहे। सीटी न सिर्फ़ु इहो त असांजो पीटी जो टीचर इस्तेमालु कंदो आहे, पुलिस वारा बि इस्तेमालु कंदा आहिनि ऐं असां हिक ॿिए खे सॾण लाइ पंहिंजे दोस्तनि खे सॾण लाइ बि सीटी जो इस्तेमालु कंदा आहियूं। सीटी बि जॾहिं ज़ोर सां हवा वञे थी सीटीअ में त उहा हिते बकड़ खाई ऐं ॿाहिरि थी निकिरे। हाणे हिकिड़ी हवा हितां ॿाहिरि पई थी निकिरे ऐं ॿी हवा जेका आहे उहा हितां अचे पई थी। हीअ हवा ॿाहिरि निकिती ऐं ॿी अचे पई थी। उनजे करे हिते जेको टकराए थी हवा उन जाइ ते हवा जेको आहे टुटि मुख़्तलिफ़ टुकड़नि में टुटे थी ऐं उहे जेके आहिनि टुकड़ा मुख़्तलिफ़ जे फ्रीक्वेंसीज़ जो पिचिस जो आवाज़ पैदा था कनि। ॿारो माइक्रोफोन बि हिकिड़ो अहम आवाज़ वारो औज़ार आहे जेको अक्सर इस्तेमालु थींदो आहे। माइक्रोफोन में अंदरि हिकिड़ो मेम्ब्रेन लॻल हूंदो आहे या डायफ्राम लॻल हूंदो आहे ऐं हुन में हिकिड़ो वॉइस कॉइल लॻल हूंदो आहे जंहिंजे हेठां मैग्नेट यानी मक़नातीस हूंदो आहे। उन खां पोइ जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त हीउ डायफ्राम जुंबश कंदो आहे, लुधंदो आहे ऐं उन खां पोइ जेको वॉइस कॉइल आहे उन सां गॾु हेठि मथे ईंदो आहे ऐं उनजे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जी वोल्टेज पैदा थींदी आहे जेका असां ट्रांसमिट करे ऐं कंहिं ॿिए स्पीकर ताईं पहुचाईंदा आहियूं। सो जेकॾहिं तव्हां ॾिसो त हीउ मेम्ब्रेन जेको आहे उहो वाइब्रेट थो करे, उनखे मक़नातीसी कॉइल जे ज़रिए उन वाइब्रेशन खे इलेक्ट्रिकल सिग्नल में तब्दील थो करे। लाउड स्पीकर ईअं सम्झो त माइक्रोफोन जो ॿियो छेड़ो आहे जिते असां उहो आवाज़ ॿुधी सघूं था साॻे उन ई ज़ोर सां जंहिं ज़ोर सां उहो ॻाल्हायो वियो आहे या उन खां वधि ज़ोर सां। सो लाउड स्पीकर उन आवाज़ खे वॾो करे असांखे ॿुधाईंदो आहे ऐं परे पहुचाईंदो आहे। लाउड स्पीकर में बि मक़नातीस लॻल हूंदो आहे, वॉइस कॉइल लॻल हूंदो आहे ऐं डायफ्राम लॻल हूंदो आहे। पर हिन में जेको आहे उहो इलेक्ट्रिकल सिग्नल जेको माइक्रोफोन मां आयो उहो ईंदो आहे, उनजे करे हू हिन कॉइल खे लुधाईंदो आहे, उन सां ई मेम्ब्रेन या डायफ्राम लुधंदो आहे ऐं उतां वरी आवाज़ पैदा थींदो आहे। यानी इलेक्ट्रिकल सिग्नल जेको माइक्रोफोन मां आयो उहो वरी साउंड वेव में यानी साउंड सिग्नल में या आवाज़ जी तवानाई में तब्दील थी वेंदो आहे। ॿारो माइक्रोफोन ऐं लाउड स्पीकर खे इस्तेमालु करे असां वटि तमामु घणा गैजेट्स या औज़ार या घर में या असांजे आम इस्तेमाल में थींदड़ शयूं ठहियूं आहिनि। जीअं पब्लिक एड्रेस सिस्टम ॾिसो, जीअं असांजे मस्जिदुनि में लॻल हूंदो आहे, असांजे स्कूलनि में लॻल हूंदो आहे, जलसनि जुलूसनि में इस्तेमालु थींदो आहे। त माइक्रोफोन मां ॻाल्हाइबो आहे ऐं मुख़्तलिफ़ जॻह ते स्पीकर लॻल हूंदा आहिनि जेके असांखे वॾो करे आवाज़ पंहिंजे वेझो ॿुधाईंदा आहिनि। हिकिड़ो इहो सिस्टम आहे। उन खां पोइ टेलीफोन ॾिसो, टेलीफोन में बि ॻाल्हाइण वारी जाइ ते असां वटि माइक्रोफोन लॻल हूंदो आहे ऐं ॿुधण वारी जाइ ते असां वटि स्पीकर लॻल हूंदो आहे या लाउड स्पीकर लॻल हूंदो आहे।
इहो बि जेको आहे उहो टेलीफोन लाइन जो इस्तेमालु आहे जंहिंमें माइक्रोफोन ऐं स्पीकर ॿई इस्तेमालु थियनि था। रेडियो में बि रेडियो स्टेशन ते माइक्रोफोन लॻल हूंदो आहे, पर असांजे रेडियो में लॻल हूंदो आहे लाउड स्पीकर। ऐं उहे लहरूं जेके माइक्रोफोन मां पैदा थींदियूं आहिनि, बरक़ी लहरूं, उहे बरक़ी मक़नातीसी लहरुनि में तब्दील थींदियूं आहिनि। पोइ असांजो रेडियो उन बरक़ी मक़नातीसी लहरुनि खे वरी आवाज़ जे लहरुनि में तब्दील करे असांखे ॿुधाईंदो आहे। टीवीअ में बि इहो ई सिस्टम आहे, जेको असां आवाज़ ॿुधूं था टीवीअ में, उन में बि माइक्रोफोन ऐं लाउड स्पीकर जो इस्तेमालु आहे। असां जेका सेल फोन यानी मोबाइल फोन इस्तेमालु था कयूं, उन में बि असां वटि हिते स्पीकर लॻल हूंदो, हिते माइक्रोफोन लॻल हूंदो आहे, हिते स्पीकर लॻल हूंदो आहे। उन में बि माइक्रोफोन ऐं स्पीकर जो सिस्टम हूंदो आहे। ॿार जॾहिं असां पोढ़ा थींदा आहियूं या असांजे कन में का बीमारी थींदी आहे, त असांजे कन जो पर्दो कमज़ोर थी वेंदो आहे। उनजे करे उहो एतिरे मक़दार में जुंबश या लर्ज़िश पैदा न करे सघंदो आहे जो ऑसिकल्स खे चङी तरह लोॾे ऐं चङी तरह सुठो ॿुधण वारो सिग्नल असांजे दिमाग़ ताईं पहुचाए। उन खां बचण लाइ हिकिड़ो औज़ार इस्तेमालु थींदो आहे जंहिंखे असां हियरिंग एड चवंदा आहियूं या आलाए समात चवंदा आहियूं। आलाए समात में बि माइक्रोफोन ऐं स्पीकर इस्तेमालु थींदो आहे। हिकिड़ो तमामु नंढिड़ो माइक्रोफोन हूंदो आहे जेको ॿाहिरि जो आवाज़ ॿुधी उनखे एम्पलीफायर मां एम्पलीफाई कंदो आहे। एम्पलीफाई एम्पलीट्यूड मां वरितल आहे, यानी हुनजो एम्पलीट्यूड वधाईंदो आहे त हुनजो ज़ोर वधी वेंदो आहे, वधीक डेसिबल वारो आवाज़ हूंदो आहे। उहो हिन स्पीकर मां निकिरंदो आहे। उन खां पोइ ईयर हुक या उन में अंदरि जेका नाली हूंदी आहे उनजे मार्फत असांजे कन में आवाज़ जा उहे वाइब्रेशन्स यानी आवाज़ जूं लहरूं असांजे कन में वेंदियूं आहिनि ऐं असांखे आवाज़ वधीक साफ़ ऐं सुथरो ऐं चिटो ॿुधण में ईंदो आहे। सो अहिड़ी तरह आलाए समात यानी हियरिंग एड इस्तेमालु करे ॿोड़ा माण्हू पंहिंजे कुवत समात खे वरी बहाल करे सघनि था। असांखे ख़बर आहे त जॾहिं असां आवाज़ ॿुधंदा आहियूं त आवाज़ चौधारी फैलिजंदो आहे। जेकॾहिं असां हिकिड़ो पुराणे क़िस्म जो स्पीकर रखियो आहे उन ते असां गानो ॿुधूं बि था त आवाज़ फैलिजंदो ऐं चौधारी वेंदो हिन स्पीकर ते। जेकॾहिं हीउ माण्हू वेठो आहे त इहो त ॿुधे थो, पर हिते जेकॾहिं को ॿियो माण्हू वेठो हूंदो त उनखे ॿुधण में ईंदो, या हिते को माण्हू हूंदो त उनखे ॿुधण में ईंदो। सभई जेके उन कमरे में या उन एरिया में मौजूदु हूंदा उन्हनि खे आवाज़ ॿुधण में ईंदो। पर हाणे हिकिड़ी नई टेक्नोलॉजी आई आहे जंहिंखे असां हाइपरसोनिक साउंड टेक्नोलॉजी चवंदा आहियूं। उन टेक्नोलॉजीअ में ॿ स्पीकर या वधीक स्पीकर बि इस्तेमालु थी सघनि था ऐं हाइपरसोनिक साउंड कन्वर्टर जेको आहे उहो इस्तेमालु थींदो आहे। इहा टेक्नोलॉजी ऑडिबल फ्रीक्वेंसीज़ ते कोन हूंदी आहे ॿुधल, यानी 20 हर्ट्ज़ खां 20 किलो हर्ट्ज़ ताईं कोन हूंदी आहे, पर 20 किलो हर्ट्ज़ खां थोरो मथे हूंदी आहे, अल्ट्रासाउंड रेंज में हूंदी आहे। इन मां ॿ फ्रीक्वेंसीज़ हर स्पीकर मां निकिरंदियूं आहिनि जेके पाण में टकराए ऐं वरी जेको आहे ऑडिबल फ्रीक्वेंसी पंहिंजे रस्ते में ठाहींदियूं आहिनि। सो छा थींदो आहे जो इन मां जेको आवाज़ निकिरंदो आहे उहो हिकिड़े कॉलम या हिकिड़ो सम्झो त ख़्याली पाइप सम्झो त उन जे अंदाज़ में निकिरंदी आहे। हिते उहे लहरूं टकराईंदियूं वेंदियूं आहिनि ऐं इहे आवाज़ सिर्फ़ु हिन लहर में ई ठहंदो आहे, हिन टुकड़े में आवाज़ में ठहंदो आहे या हिन टुकड़े में। उनजे करे आसपास वेठल माण्हुनि खे उहा आवाज़ कोन ॿुधण में ईंदो आहे, जेको उन जे रस्ते में साम्हूं साम्हूं हूंदो आहे सिर्फ़ु उन खे ई ॿुधण में ईंदो आहे। इन खे असां हाइपरसोनिक साउंड टेक्नोलॉजी चवंदा आहियूं। हीअ हिकिड़ी नई टेक्नोलॉजी आहे साउंड में यानी आवाज़ में। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी कई। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।